मंदी जमीन जे मन में असां ऐं पिणनि जूं उमेदूं पसंदि तंहिंखां पोइ मरनि सड़ी रही सूर में महिरबानी। जावेद भाई हकीकत जी है में को वधाव ना है सतार लाड वो आर्टिस्ट है जंहिंखे मूं मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुख़्तलिफ़ सोप सीरियल्स में तमामु वॾा वॾा किरदार कंदे ॾिठा पर वो आर्टिस्ट आहे जे अहिड़ा किरदार कया जंहिंमें डायलॉग न हुयो पोइ बि क्लैपिंग सां सॼो हाल गूंजी उथियो माना किरदार में रूह विझण वारो जान विझण वारो आर्टिस्ट आहे अलाए कि वरी हयाती खे तमामु बहितरीन आर्टिस्ट तमामु बहितरीन दोस्त या मूंखे अॼु ख़बर पवे थी त सतार अहिड़ी शख़्सियत आहे मां सदैव नेगेटिव समझंदो अॼु ताईं पर अॼु राति सतार ॾाढो प्यार कंदा आहियूं तमामु मनमोहींदड़ माण्हू आहे मज़ाक थो कयां बाक़ी असां तमामु बहितरीन डिग्री आहे हाणे सिलसिले खे अॻिते था हलायूं कुझु दोस्त मथां बि वन बाय वन कुझु हेठां कुझु मथां सिलसिलो हलंदो रहे तो मां ज़फर खोखर खे दावत ॾींदुसि अचनि ऐं सतार लाड जी शख़्सियत ते पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि अवां जी भरपूर ताड़ियुनि में कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे तमामु बहितरीन डायरेक्टर एक्टर ज़फर खोखर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त मां जेके बि मौज़ूज़ीन असांजा सीनियर मुंहिंजा जूनियर मुंहिंजे नज़र में सभु रखियल आहिनि पर जेके सीनियर आहिनि उहे किरोड़नि जी हैसियत वारा रखियल बाद असां उन्हनि खां सिखियो आहे अला लॻंदो जो असांजी इन फील्ड में जेका फील्ड इंतिहाई मोहतरम आहे उन में को बेअदब पैदा थी ख़ुदा बचाए बेअदबनि खां जन फील्ड जो नालो ख़राबु कयो आहे बाक़ी उहे माण्हू बि फील्ड में आहिनि जन जे करे फील्ड खे इंतिहाई मानाइतो सम्झो वञे थो मुअज़्ज़िज़ सम्झो वञे थो ऐं कॾहिं कॾहिं त ईअं महसूसु थींदो आहे इन्हनि माण्हुनि जे हथनि खे 100 दफ़ा जेकॾहिं चुमियूं ॾियूं त उहे चुमियूं घटि वञनि उहा शख़्सियत असांखे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे जेको ग्रुप आहे सॼो साईं बदर साईं आशिक़ या जेके जूनियर सिंगर्स आहिनि दिलि चवंदी आहे त जेकॾहिं हीअ पंहिंजे साथ में असांखे स्पॉट बाय खणनि असां हिननि जी ख़िदमत कयूं असां हिननि सां गॾु हुजूं ऐं हर वक़्तु हिननि खां सिखूं रुगो अदाकारी न रुगो एक्टिंग न अदब सिखूं अख़लाक सिखूं इंसानियत सिखूं ऐं इहो सिखूं त इंसान खे इंसान करे कीअं ॾिठो वेंदो आहे अदाकारी त हिते वणनि जा वण सॼो आर्टिस्ट जो लाड़काणो चइजो मां बि हिकिड़ो हक़ीर हिसो आहियां नंढड़ो हिकिड़ो किरदारु आहियां मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे जॾहिं मूंखे मेंबरशिप न पई मिले त मां वॾा एहतजाज कया दोस्तनि वटि वियुमि उन्हनि खे मिलंदो कयुमि त यार मूंखे पंहिंजे लाड़का आर्टिस्ट जो मेंबर कयो भली मां परे जो आहियां ॿिनी करे जो आहियां पर जेको बि आहियां लाड़काणे जे करे आहियां लाड़काणे जो आहियां जेके इज़तूं मूंखे मिलियूं उहे हिन शहर जे करे मिलियूं बाक़ी ईंदासीं अब्दुल सत्तार लाड जे किरदार जे मथां हिकिड़ा माण्हू मां तव्हांखे अर्ज़ु रखां दोस्तो त कद पुत जा भली नंढा हुजनि सत्तार वांगुरु ॻाल्हाइण जा ज़ाहिरी तौर ते भली खवरा हुजनि पर जेके हुन जा किरदार हूंदा आहिनि उहे लाज़वाब हूंदा आहिनि सत्तार मुंहिंजे फ़नी सफ़र जो ईअं सम्झो मुर्शिद आहे छो त सत्तार जो जेको किरदारु आहे उहो इंतिहाई मानाइतो आहे मुंहिंजी नज़र में मुंहिंजे लाइ छो त जेको मां पहिरियों ड्रामो कयो टीवी जो जॾहिं इन फील्ड में जॾहिं माण्हू न ईंदो आहे सभु वॾा वॾा एक्टर हिते वेठा आहिनि जंहिंजो वॾो कदपुत आहे सभिनी हेठां हिन मथां खां निकिरी मथे आया आहिनि ऐं इज़त पैदा करणु हिन एक्टिंग जी दुनिया में एॾी आसान न आहे बेइज़ती वठणु तमामु सवली आहे जिते वञो उबता सुबता कमु कयो तव्हांखे आराम सां मिली वेंदी तव्हांजो गिलो बि थी वेंदियूं इज़त पैदा करणु तमामु ॾुखी आहे नालो इज़त सां पैदा करणु तमामु ॾुखियो आहे उन जे लाइ तव्हांखे तकलीफ़ूं सहणी पवंदियूं जॾहिं मां पहिरियों ड्रामो अज़ीज़ सांगी जो हुनजो हिन वक़्तु हिते न आहे अलाह साईं हुनजो सभु मुश्किलूं आसान फरमाए मां हुनजो थोरा सॼी ज़िंदगी रहंदो डायरेक्टर आहियां बि उनजी महिरबानी आहे जे अदाकार आहियां बि महिरबानी अलाह जी आहे सबबु उहो आहे पहिरियों ॾींहुं जॾहिं मां पहुतुमि सेट ते पत्थर दुनिया ड्रामे जी रिकॉर्डिंग ते त मुंहिंजो टीवी जो उस्ताद ईअं सम्झो सत्तार लाड पहिरियों ॾींहुं जीअं मां पहुतुमि स्क्रिप्ट सत्तार जे हथ में वियो ऐं जेको हिन मूंखे उत्साहियो जेको हिन मूंखे दिली तौर ते टेक ॾिनी छो त कैमरा ॾिसी मुंहिंजूं जंगूं बि रखनि पियूं मां पाण सॼो रखां पियो हालांकि स्टेज ते काफ़ी ज़मानो गुज़ारे आया हुआसीं पर टीवी जेको आहे इंतिहाई अलॻि आहे ॾुखी आहे उन ते कमु करण खां पोइ जिन कमु कयो आहे जेके नवां आहिनि जेके पुराणा आहिनि उनखे ख़बर आहे केतिरो कमु ॾुखियो आहे छो हिकिड़े दायराकार में रही तव्हांखे सभु कमु करिणो थो पए उन खां जेके चुरियो कयो त तव्हांजे लाइ मसइलो थी वेंदो ऐं डायरेक्टर जा दड़का सभु डायरेक्टर मिलनसार बि न आहिनि जेका शो ऑफ कंदा आहिनि त बाबा मां किंग आहियां मां जहिड़ो किंग कोई कोन्हे
हालांकि भाऊ जे माज़ी ॾे वेंदो त जूता कढींदो किंग थियण जे लाइ तव्हांखे माण्हुनि जी दिलनि ते राज करणो पवंदो किंग थियण जे लाइ तव्हांखे इंसाननि सां प्यार करणो पवंदो किंग थियण जे लाइ तव्हांखे माण्हू सिखणो पवंदो पंहिंजे अंदरि मां पलीती कढी उन में तव्हांखे नेकियूं भरणी पवंदियूं तॾहिं माण्हू किंग थींदो हीअ करे किंग सां गॾु वेठल वारो मां तव्हांखे सलाम थो पेश कयां ॿिनि हथनि सां ऐं कंदा रहंदासीं सभिनी सतार आयो भाकुर पा ताईं चुमियूं ॾिनई कामरेड आहे ताईं भुयो न चवंदुसि बाबा लहराए न ब्रिज न मां बि चवां तूं सभु कुझु करे बि गई तूं असांजो बहितरीन अदाकार मां पियो चवां थी चरियो आहे छा मां मां आयो अञा पहिरियों ॾींहुं एॾो मूंखे भला पूज़ियूं थो ॾे अलाए ॿाहिरि निकिरी ॿ टे घुरे मथां हाणे मोटूं बि न आया मां किरायो करे परेशान ते पहुतो भले कीअं पाण लथुमि त रिक्शे वारे 200 रुपया था गुलाम भुटिया जेके 80 रुपया वठंदा नओं माण्हू शल लॻी गया था ख़ुदा माफ़ी ॾे हिन माण्हू असांखे उत्साहियो इज़तूं ॾिनियूं ऐं पोइ लाड़काणे जे रांदि जे दौरान अदाकारनि खे मुश्किलातूं पेश ईंदियूं वॾियूं नांग हिकिड़ो सीरियल हुयो सदाई महीने में 20 ॾींहं टिकिया पिया हूंदासीं डायरेक्ट सां बि ॻाल्हाए न सघंदा हुआसीं इहो बि न पुछी सघंदा हुआसीं भाऊ असांजा सीन घणा आहिनि कॾहिं थींदा न थींदा जे पुछंदा हुआ त चवंदो जवाबु मिलंदो बाबा हलिया वञो बसि तव्हांजी किरदारी इन करे पुछंदा ई न हुआसीं ही माण्हू पंहिंजूं जॻहियूं पंहिंजूं जायूं मां ख़ुदा जो कसम खणी चवां थो सतार जी मुंहिंजे लाइ मानी हुई बाबा तव्हां रहो हिते मुंहिंजा भाइर आहियो जेको मुंहिंजो हाल आहे जेको दाल हूंदो जेका सब्जी हूंदी तव्हांजे लाइ टाइम ते अची वेंदी सतार जो भाटियो उहो हिन जा घेर असांखे खाधल आहिनि इंताई मिलनसार मोहबती प्यार भरियो लाजवाब इंसान हीअं माण्हू हुजे हीअ माण्हू हुजे जेको सख़्तु आहे या ॿाहिरि सख़्तु लॻे थो हीअ असुल अहिड़ो आहे न हीअ दिलि जो ओतिरो ई सखी आहे मां त चवां थो असांजी अदाकार जी दुनिया जो हातिम ताई आहे ग़रीब माण्हू आहे पर पंहिंजे वसार सभी दोस्तनि खे कंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहे त सभिनि खे चांस ॾियणु उहो किथे कहिड़ो बि कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम हुजे सो उन्हीअ जे करे मां नथो चवां अलाह थो चवे अॼु जेकॾहिं स्टेज ते ई गुलनि जा हार पाए वेठो आहे ऐं सिंध जा सभु मोतबर अदाकार सिंध जूं सभु अज़ीम हस्तियूं हुन जे लाइ ॻाल्हाइनि थियूं ऐं असां पर मिसकीन बि हुनखे सलाम पेश कनि था इहो अलाह हिन ते राज़ी आहे जंहिंजे करे मुंहिंजी इहा दुआ आहे त अलाह साईं हिनखे अञा घणी इज़तूं ॾे असां सदाई सतार जे हर काज में शामिल थियूं शादी कई जो नंढो ॾिठो मां मूंखे शुक्र अलहमदुलिल्लाह हुनखे बाबा तुंहिंजे ॿी जी शादी में बि असां हुआसीं अलाह कंदो त ईअं ई वरी नंढड़े जी शादी में हूंदासीं पहिरीं कई थी 60 साल खां पोइ सालगिरह अलाह कंदो रहंदो पकायूं वरी उन में जुदा रहंदासीं सदाई गॾु मां सभिनी जो घुराए जेकॾहिं मुंहिंजे अखरनि सां कंहिंखे दिली तकलीफ़ पहुती हुजे थोरी तमाम बेहतरीन ख्यालन जो इज़हार जफर कोखर कयो तमाम वॾी दिलि सां लफ़्ज़नि जो माना हिकु गुलदस्तो पेश कयो हींअर आऊं हेठनि दोस्तनि मां हिकु ॿिए दोस्त खे गुज़ारिश कंदुसि असांजे लाड़काणे में तमामु बहितरीन स्टेज ते हुनजे फन जा जलवा रहिया उन खां पोइ कराची खां पोइ वरी ॿीहर लाड़काणे तो इहो सिलसिलो आर्टिस्ट जी का बि हद मुक़ररु न आहे किथे बि कंहिं बि शहर में कंहिं बि जाइ ते वो पंहिंजे फन जी ख़िदमत कंदो रहे थो अहिड़े फन जी ख़िदमत कंदड़ दोस्त खे गुज़ारिश कंदुसि सचन ऐं सतार लाड जी शख़्सियत ते पंहिंजे लफ़्ज़नि जा गुल निशावर कंदो वञी भरपूर ताड़ियुनि में मोहम्मद अली थई जी गुज़ारिश आहे महिरबानी करे मथे अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कयो अस्सलाम वालेकुम जेतिरा बि मौज़िफ़ दोस्त या भाउ हिते बिगार सभिनी खे दिलि जी गहराइनि सां वेलकम थो कयां ऐं महिरबानी उन्हनि दोस्तनि जी जिन असांखे हिते घुरायो ख़ासि करे बासतार जी वॾी महिरबानी मूंखे सिरार कोन तो घणो त टाइम आहे ॻाल्हाइण जो हिते गॾिया बि वेठा आहिनि तो मां बासतार जी ज़िंदगी एतिरो ॻाल्हाईंदुसि त मां जॾहिं नओं हुन फील्ड में आयो हुउसि त भाउ सतार मुंहिंजी बि ॾाढी सपोर्ट कई हुनजा बि मूंखे थोरा आहिनि मां छा ॻाल्हायां नथो ॻाल्हाए सघां महिरबानी इहे बि हिकिड़ा एहसास आहिनि इहो बि हिकिड़ो अंदाज़ आहे तव्हांजे एक्सप्रेशन को सम्झी सघूं था त तव्हांजे अंदरि में केतिरो प्यारु आहे हुब आहे कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त ज़ुबान साफ़ न ॾींदी माण्हू सोचे घणो कुझु ईंदो आहे पर ॻाल्हाइण वक़्तु जेको आहे उहो ज़ुबान लटराई हूंदी आहे छो जो इहो मोहबत जो इज़हार जो एक्सप्रेशन तव्हांजे चहिरो ज़ाहिर कंदो आहे सो हिकु भेरो ॿियनि मथां दोस्त खे घुराईंदासीं असांजो हर्दिल अज़ीज़ असां अॼु ताईं
जॾहिं खां हिन फील्ड में लाड़काणे में इन थिया आहियूं उस्ताद चवंदा आहियूं अॼु ताईं उस्ताद चऊं था मरण घड़ी ते उस्ताद चवंदासीं असांजो मोहब्बत दोस्त तमामु बहितरीनु डायरेक्टर सीनियर एक्टर उस्ताद न्याज़ शेख खे गुज़ारिश आहे त मथे अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कनि उस्ताद न्याज़ शेख बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभी दोस्तों के अस्सलाम वालेकुम यार बारिश का बड़ी मेहरबानी दोस्तों अॼु जे शख्सियत जी सालगिरह सब दोस्तों में जाकर पर वॾी ॻाल्हि इहा ॿुधायो ख़ुदा बारिश आहे त सभिनी खां वधीक मूंखे ख़ुशी थिए छाजे लाइ सतार लाल 1987 में वठी मूंखां गॾु आहे मुंहिंजो शागिर्द बि आहे ऐं मुंहिंजो भाउ बि आहे ऐं सतार खे इहा ख़बर आहे त मां कॾहिं बि इहो महसूसु न करणु ॾिनो आहे सतार खे त पोइ तूं मुंहिंजो शागिर्द आहे मां हिन खे सदाईं इहो महसूसु करणु ॾिनो आहे त तूं मुंहिंजो भाउ बि आहे बचो बि आहे सतार जी शख्सियत 1987 खां वठी मूंखे मुतासिर कंदी रही मां फिल्मूं ठाहियूं वीडियो फिल्मूं ठाहियूंसीं उर्दू में उन टाइम में जंहिं टाइम में टीवी न हूंदी या असांजो फ्रेंच चैनल सतार लाल साहब मूंसां उन टाइम में बि गॾु हुआ ऐं अलाह हयाती ॾिस हिन बि सतार असां सां गॾु आहे मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे मुंहिंजो शागिर्द आहे पर मां ईअं सम्झंदो आहियां त मुंहिंजो महिरबानी बि आहे छो त जॾहिं बि मिलंदो आहे ईअं महसूसु कराईंदो आहे जो असां हाणे मिलिया आहियूं हुन में एतिरी मोहबत सचाई हूंदी आहे सभिनी दोस्तनि जे लाइ ऐं ख़ासि करे असांजे लाइ मां सतार खे अलाए घणे साल जी उमिरि हलो सही आहे पोइ ॿुधाईंदो ॿारहं सालगिरह जी लख लख मुबारक अथसि अलाह ताईं ख़ुशि रखंदुसि अलाह कंदो त हीअं सदाईं इन जूं सालगिरहूं ऐं ॿियनि दोस्तनि जी बि ईअं ई सालगिरह मल्हाए पियूं ऐं सभई दोस्त गॾु थींदासीं ऐं जेको आहे सो अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पोइ मां बसि थो कयां सतार लाल खे इहो शौक़ु हूंदो त मां जेको आहे सो सदाईं जेको आहे रिणनि जा किरदार कयां धारियल थिया बदमाश थिया लड़ाई कयां फाइट कयां हलो साईं बि करायासीं हिकिड़े दफ़े अचे थो वकड़ में सतार डोकरीअ में ड्रामो हुयो 88 में उते खतरो भॼी वियो असां मां चयो हाणे कंहिंखो करां हिकु नंढड़ो हुयो भाई सतार ॻाल्हि ॿुधाई कहिड़ी किरदार भॼी वियो तोखे करिणो आहे हीअं उस्ताद ईअं कीअं थो करे मां सही आहे ज़िंदगी जो किरदार आहे कर असांजी हीरोइन जा ड्रामे में उते सलमा मुसरत उन में सतारा कपिड़ा वरिता लेडीज़ जा लेडीज़ किरदार कयईं साईं पर ख़ुदा जो कसम उहो किरदार कयईं जो टोनी हुन गॾु किरदार कंदो उहो टोनी बि न पियो करे सघे न करे सघे अहिड़ो सतार सुहिणो थी पियो ऐं एॾो सुठो किरदार कयईं असांखे उते रहणो पियो त राति जो सुवारी कोन ईंदी आहे त वापसी अचण लाइ असां उते रही पिया त मानसी जी हर शइ असांखे मिली ऐं जेका सतार कॾहिं साईं डोकरी आहे मामू लॻे वो तो मां फाथो सोचे मां हाणे मां छा कयां सतार जे वाक़ई दुनिया आखिरी अची मां ही जो सारे मरी विया मां हाली दफ़ो तो खाऊं तो साईं घणो लॻा पिया आहिनि बहरहाल सतार जहिड़ो मजूअ जे किरदार में तव्हां हिनखे ॾिठो आहे अहिड़ो इन खां वधीक बहितरीनु कॉमेडियन बि अथव ऐं ॿिया बि किरदार करे सघे थो ऐं हर दिलि अज़ीज़ मुंहिंजो प्यारो मुंहिंजो दिली मुंहिंजो मिठड़ो बसि हाणे कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ जा मुंहिंजो सफ़ा हाणे छा ॿुधायां मूंखे ख़बर कान हुई को त सालगिरह में एतिरो कुझु थींदो आहे
मां हिकिड़े पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी गुलनि जी कंढी वठी आयसि। मां चवां मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, प्यारो शागिर्द आहे, गुलनि जी कंढी ॾिनासीं। पर हिते ॾिठमि अचे त सतार जी त सालगिरह न हुई, त ईअं पोइ सम्झा त सालगिरह नओं जनमु हो सतार जो। ऐं मां पंहिंजे तरफ़ां सतार खे 500 रुपया ख़र्ची थो ॾियां। मुंहिंजो बच्चो आहे बोला हयाती ऐं उमेद कयां थो त जीअं सतार 87 खां वठी हिन महिल ताईं पंहिंजी महिनत कंदो आहे ऐं पंहिंजी महिनत करे पंहिंजे फन खे पातो आहे, अॻिते बि आवाज़ हूंदो सतार ईअं ई हूंदो ऐं सभई दोस्त ईअं ई हूंदा जीअं सतार ते वेठो आहे। सभु दोस्त ॿिया बि ईअं चई वेहंदा। वॾी महिरबानी, थैंक यू। अली रोशन साहब मुंहिंजो प्यारो दोस्त बि आहे, मुंहिंजे ज़ात वारा, पर मां चवंदुमि त मुंहिंजो जिगर आहे अली रोशन। बदर सुमरो त मुंहिंजो नंढो भाउ आहे, अलाह से ख़ुशि रखे। आशिक़ मुंहिंजो बचो आहे, मौला हयाती ॾिस, अलाह कंदो सदाईं कामयाबु हूंदो। चाचो नज़ीर आहे, गुलाब शाह, ॿिया त कहिड़ा दोस्त जा नाला खणा, सभु दोस्त मुंहिंजा ठाहे रहियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख थोरा। ही दोस्त जेके वेठा ॿाहिरि निकिरी आहिनि, सिगरेट पीअण वञण जी ॻाल्हि न आहे, सभु हिते ई आहे। ॿार लॻी आहे हिते नथा पी सघनि, ॿार निकिरी आहिनि। सो मथां जेके असांजा कुझु दोस्त रहिजी विया आहिनि उन्हनि खां ॻाल्हायूं। असांजे लाड़कान जे तमामु वॾी शख़्सियत, स्टेज, टीवी, फिल्मनि में हिकु वॾो नालो, जिन पंहिंजो जनमु ॾेई छॾियो, पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी, फन खे अर्पे छॾी। अवां जी भरपूर तारीफ़ में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश करण लाइ गुज़ारिश कंदुसि मां साईं नज़ीर अहमद खवाड़ साहिबनि खे अचनि ऐं जे ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम असांजे इन महफ़िल जो अॼु जो घोट उन लाइ थो चवां त कढियूं घड़ियूं खुलींदसि। पुटो ई घर जी न ॻाल्हि कयो, बाबे शादी कई। सतार लाड साहब, असांजो दोस्त अली रोशन शेख साहब ऐं आशिक़ जायो साहब, असांजो पुरानो साथी नियाज़ शेख साहब, ऐं हाल में वेठल जूनियर सीनियर स्टेज जा, टीवी जा आर्टिस्टो, सभिनी खे अस्सलाम वालेकुम यार। ऐं सतार लाड जी सालगिरह आहे, अॻ में कॾहिं न कई थी मां सम्झां। इहा पहिरीं सालगिरह त हुन लाइ मां दिलि जेके आहियां पहिरीं ॻाल्हि त मां मुबारकबाद ॾींदोमांसि। ऐं कहिड़ी सालगिरह अथसि, काओ नंबर अथसि, उहा नंबर कंहिंखे ख़बर ई कान्हे। हाणे हिते को 87 को 86 को 90 सभु इहे त ॿुधाए हुन वक़्तु ड्रामनि में कमु कंदो हो। त जेका मूंखे ख़बर आहे त मां बि थोरा पोल त खोलियासीं। 1980 में असां ड्रामन फील्ड में आया हुआसीं। सतार लाड खे असां ताज शेख वठो। ताज शेख हिकिड़ो वॾो नालो, अलाह साईं जाइ ॾिनो, त उहो उनजो शागिर्दु आहे। असुली जेको शागिर्दु आहे उस्ताद ताज शेख साहब जो आहे, सतार लाड। पोइ ऑफिस हूंदी, हर कंहिंजी अॻे मंडलियूं हूंदियूं, जीअं असांजी बि हूंदी, सभिनी दोस्तनि जी हूंदियूं। नियाज़ शेख साहब जी संगीत इलाही घणा आर्टिस्ट हुया, काफ़ी मंडलियूं, ड्रामा, स्टेज ड्रामा कंदा हुआ। उते असां हिनखे ॾिठोसीं। साहु मूंखे जी सावल कॾहिं कॾहिं असां वटि बि अची कचहरी कंदो, साइकिल ते ईंदो हो। पर हिन जो जुनून जेको हूंदो उहो ॾिसंदा हुआसीं त ही चवंदा हुआ नंढो छोकिरो आहे यार, त नंढो 16 साल में हेॾो सुहिणो बि न हो। बहरहाल कॾहिं मेकअप करायो हूंदो, नियाज़ शेख साहब सुहिणो थी पियो हूंदो बहरहाल। पर उहो इख़लाक़नि सुहिणो, इख़लाक़ हिन जा, हिन जो अदब उहो सुहिणो। ऐं हिन जी कामयाबीअ जो जेको बुनियादु आहे उहो सीनियर आर्टिस्ट जी सभु मां बि ईअं ॾिसो आहियां। सतार लाड को बि जेके बि सीनियर आर्टिस्ट आहिनि न उनखे वॾे अदब इख़लाक़ सां मिलंदो आहे, उन जी इज़त कंदो आहे। सतार लाड जी जेका कामयाबी आहे मां त सम्झां थो उते कान्हे। ऐं ॿियो पंहिंजो इश्क जेको जुनून अथसि, जेको जुनून सां कमु कंदो हो ऐं हलंदो रहंदो हो, त उहो ॾिसंदा हुआसीं
उन वक़्तु स्टेज जो हूंदो दौर ते स्टेज जे हिसाब सां पोइ जहिड़ी टीवी आई टीवी में पथर दुनिया में पंहिंजो नालो कमाई ऐं सता लाड़ मां मजू थी वियो ऐं अॼु ॾींहुं ताईं माण्हू सता सां घटि पर मजू सां घणो सुञाणींदा हाणे जॾहिं उहा 84-85 वरी मां ॻाल्हि कंदुसि अञा 5 साल वॾो कंदोमांसि त हे अञा वॾो आहे हे 87 में वरी कमु कयनि मां अञा हिनखे 84-85 में ॾिठो त 84-85 जे हिसाब सां हाणे त उमिरि गॾु अथसि हो त ॿुधाए कोन थो पाण चए थो मां पाण ॿुधाईंदुसि त अलाह साईं हयाती ॾिस तमामु सुठो एक्टर आहे पंहिंजे हिसाब सां जेको कमु कंदो आहे उन में सचाई मुश्किल रखंदो आहे ऐं डायरेक्टर जो साथ ॾींदो आहे उन डायरेक्टर खे सम्झण जी कोशिशि कंदो आहे त डायरेक्टर मूंखे चई छा थो हुनजे हिसाब सां इन जेको पिरायो आहे ऐं तरक़ी वधी अथई उनजो कारण इहो आहे त हीअ हर ॻाल्हि खे सुहिणे नमूने सां सम्झी करे पोइ कमु कंदो आहे अलाह साईं हिनखे अञा वधीक हयाती ॾे अलाह साईं ख़ुशि रखेसि असांजी दुआऊं हिन सां गॾु तव्हां दोस्तनि जी महिरबानी लख थोरो ख़ैरु असांजे लाड़काणे जी हिकु उहा शख़्सियत जंहिं न सिर्फ़ु लाड़काणो पर लाड़काणे खां ॿाहिरि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पंहिंजी टीम सां गॾु तमामु बहितरीनु नालो कमायो तमामु सुठा तारीख़ी ड्रामा कया उन खां पोइ इंटरनेशनल फेस्टिवल हुजे या दुबई में स्टेज तोहफ़ा था पेश कनि प्लीज़ मोहब्बत पाए मन में रंडा रुड़िया जन मोहब्बत पाए मन में रंडा रुड़िया जन तन जो सराफन उणतोरियो भाई हक़ीक़त इहा आहे त सतार लाड़ अब्दुल सतार लाड़ हिन फन सां जेका मोहब्बत कई आहे हिन फन खे जेको टाइम ॾिनो आहे हिन फन जी ख़िदमत लाइ जेके रंडा रोड़िया आहिनि अॼु उहो इहे जेका सभु आर्टिस्ट हिते जेके दोस्त गॾु थिया इहे जेको आर्टिस्टनि जो कबीलो गॾु थियो ऐं जनम ॾींहं जे मौक़े ते जेका हुन सां इहा मोहबत जो इज़हार थियो इहा अब्दुल सतार जी जेका वाखाण थी या जेके दोस्त किन ॻाल्हियुनि जे करे मुश्किलातुनि जे करे या परे न पुॼी सघिया या सोशल मीडिया ते जेके यार खे मुबारकूं मिलनि थियूं इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त सतार हेतिरो जेको वक़्तु आहे उहो विञायो न उहो अजायो न विञायो बल्कि सजायो गुज़ारियो आहे खोड़ सारा अदाकार आहिनि सिंध में तमामु घणा हर सीरियल में हैदराबाद में सीरियल थिए थी कराची में थियनि थियूं लाड़काणो दादू खोड़ शहर आहिनि घटि अदाकार हूंदा आहिनि जेके पंहिंजे किरदार खे एतिरो अमर करे छॾींदा आहिनि जो उन्हनि जी सुञाणप किरदार जे हवाले सां थींदी आहे जीअं सलाहदीन साहब किरदार कयो मोलू जो उनजे हिसाब सां उनजी अॼु ॾींहं सुञाणप आहे उन किरदार खे अमर करे छॾियो घटि थोरा त आङुर ते ॻणींदो 5-7 माण्हू हूंदा उन्हनि में अब्दुल सतार बि आहे जे मजू जे किरदार खे अमर करे छॾियो सभिनी चयो त हुनजो काउं जनम ॾींहुं आहे इहा त ख़बर वाकई पाण ॿुधाईंदो त हुनजो काउं जनम ॾींहुं आहे जेको मल्हाइजे थो ऐं हीअ सम्झो असांजे हाफराई तरफ़ां पहिरीं कड़ी आहे हिकिड़ी जंहिंमें असां पंहिंजे टीम जेके पंहिंजो आर्टिस्ट जो जनम ॾींहुं ई मल्हायो आहे इंशाअल्लाह हाफराई थिएटर ग्रुप जा जेके बि दोस्त हुन में शामिल आहिनि ईंदड़ जनम ॾींहं जेके हुननि जा ईंदा इंशाअल्लाह असां ईअं ई मल्हाईंदासीं हर शख़्सियत जा खोड़ सारा पासा हूंदा आहिनि के दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि त गॾु जेकॾहिं तव्हां सां हूंदा त तव्हांजा हूंदा पर जेकॾहिं अलॻि हूंदा त वरी ॿिए सां हूंदा त ॿिए जा हूंदा हर माण्हू में खोड़ सारियूं कमियूं कोताहियूं आहिनि पारस को बि न आहिनि हर माण्हू में आहिनि सतार उहा शख़्सियत आहे जो जेकॾहिं तव्हां सां प्यारु कंदो त माना सिर धड़ जी बाज़ीअ ताईं प्यारु कंदो जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते तव्हां सां हुनजो इख़्तिलाफ़ हूंदो त बि चोट जो इख़्तिलाफ़ हूंदो ॻाल्हि चिटी हूंदी
डंके जी चोट ते मुखालफ़त बि डंके जी चोट ते मुहबत बि डंके जी चोट ते उहा बि चिटी भले दुनिया भले वो ग़लति हूंदो कुझु बि हूंदो सतार जो हुन सां प्यार आहे त प्यार आहे दुनिया हुन जे ख़िलाफ़ हूंदी पर सतार अकेलो हुन सां बीठो हूंदो पोइ भली माण्हू कुझु बि चवंदो हो चवंदो न ईअं न आहे हे फलाणो ईअं ई आहे इहा घटि माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा जो प्यार बि चिटो नफ़रत बि चिटी सतार ईअं किरदार जे हवाले सां वाक़िओ आहे अदाकार जी महिनत जे हवाले सां पहिरियों सतार जेको जंहिं टीम जे हवाले सां माना जंहिं किरदार जे हवाले सां त खोड़ सारा ड्रामा गॾिजी कयासीं वकोड़ल वजूद में असां सतार जी महिनत ॾिठीसीं वकोड़ल वजूद में अॼु जेको ई मान मर्तबो मिले थो हुनजी उन सख़्त महिनत जो आहे जेका हुन वकोड़ल वजूद में कई किरदार अलॻि कंदो हो सभिनी आर्टिस्टनि जी ख़िदमत अलॻि कंदो अब्दुल सतार वकोड़ल वजूद जी महिनत जो अॼु हीउ सिलो आहे त सतार खे पूरी सिंध सुञाणे सिंध खां ॿाहिरि जिते बि सिंधी रहनि था सभु हुनखे सुञाणनि था असांजी टीम सां हिकिड़ो किरदारु आहे दोदो सुमरो जे मौत में जंहिंजो को डायलॉग कोन्हे दोदे जे सालार जो किरदारु आहे हुनजे हिकु जर्नल जो किरदारु आहे जॾहिं टीम में ईअं हूंदो आहे असांजी टीम में ईअं आहे त जंहिंखे जेको करेक्टर ॾिनो वेंदो आहे उहो किरदारु कंदो आहे निज़ाम आहे असां सां वेठो आहे साम्हूं तमामु बहितरीनु एक्टर हुन खोड़ सारा मेन रोल कया आहिनि पर जेके हुनखे चवंदासीं टीम में त बाबा तोखे हीउ किरदारु कंदो आहे उहो इनकार न कंदो असांजो सजाद आहे तमामु मेन टाइट रोल कया अथई बाबा तोखे हीउ किरदारु करिणो आहे बीह रहंदो किरदारु कंदो हीअं अब्दुल सतार खे चयोसीं बाबा टीम में आहे वेलकम तूं हीउ किरदारु आहे जनरल जंहिंजो को मकालमो कोन्हे मां कंदुसि चई एक्टर आहियां सतारो किरदारु कयो ऐं जॾहिं बीठो साम्हूं सच पुछो त सतार उहो एक्टर आहे जो जेकॾहिं तव्हां हुनखे किरदारु ॾींदो बीहंदो त डायरेक्टर खे सोचणो पवंदो त हाणे मां इन करेक्टर खे कीअं कयां जो हिन जे लाइक़ु वञी बीहे किरदारु हिन जे लाइ बहितर थी बीहे ऐं हुन में कुझु मूवमेंट्स अहिड़ियूं कयूं सतार जॾहिं खां वठी उहो किरदारु करणु शुरू कयो आहे बदीन में गॾु हुयासीं पहिरियों हुन खां पोइ 4-5 दफ़ा दोदो सुमरो जो मौत कयो आहे पर हुन हिकु डायलॉग बि जंहिं किरदार में न आहे उन किरदार में सतार हर दफ़े 2-3 दफ़ा ताड़ियूं वरितियूं ऐं कुल किरदार जी जेका एंट्री आहे कुल मुंहिंजे ख़्याल में 2 या 3 मिंटनि जी आहे लास्ट सीन में जंहिंमें उहो अहिड़ो परफॉर्मेंस ॾिए थो जंहिंमें डायलॉग हिकु बि कोन्हे पर हू ताड़ी थो वठे इहा हुनजी महिनत आहे ऐं सतार खे वरी बि आख़िर में जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं मुबारकूं कहिड़ो बि जनम ॾींहुं अथसि काऊं बि जनम ॾींहुं अथसि पर अलाह साईं सतार खे अञा वधीक तमामु डिघी ज़िंदगी ॾींदो छो त 48 या 47 पर रब साईं खे वरी हयात ॾींदो छो त सिंधी अदाकारे जे फन जी अञा हिनखे खोड़ सारी ख़िदमत करणी आहे अञा अहिड़ा किरदार करणा आहिनि अब्दुल सतार खे जेके हुनजे ज़हन में हूंदा जेके हुनजो ख्वाब हूंदा ऐं जेके हू उन्हनि किरदारनि ते अॻिते हली अमल कराईंदा तव्हां सभिनी कंहिं शाइर चयो त मोहबत जी मिठी माखी चखणु ॾुखी आहे ॾंग झरना था पवनि मंज़िलुनि पासे वधणु सवलो न आहे हर क़दम ते वंध छिंडणा था पवनि तमामु बहितरीनु ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक जंहिंसां असांजी रिहाण मल्हाईसीं जंहिंजी सालगिरह हुई आख़िर में मां सभिनी खे थैंक्स बि चवंदो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो पंहिंजी भरपूर तारीफ़ में अॼोकी महफ़िल जो मोर सतार लाख बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं सदाईं करी मथे सिलसिला दोस्त मिठा दिलदार आलम सभा स्टेज ते वेठल मुंहिंजा सीनियर मुंहिंजा उस्ताद मोज़िल ऐं पिंडारनि जेके मुंहिंजा सुठा सीनियर जेके बि तव्हां आहियो दोस्त सभिनी जी वॾी महिरबानी ऐं सभिनी खे अस्सलाम वालेकुम याद जी मदद जीअं सिंध जीअं लतीफ़ जी धरती जीअं लतीफ़ जी ॿोली सच पुछो त मां छा बयानु कयां एतिरी मूंखे ख़ुशी थी आहे शायदि वक़्त जी तौर जे हिसाब सां मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं मां वधि में थोराए थो आहियां जेका हाफ लाइट थिएटर गुरुद्वारनि जो जिन जी हीअ सालगिरह मल्हाई मां वधि में थोराए थो आहियां शेख जो उनजी पूरी सॼी टीम जो उनजी वॾी महिरबानी उनजा लख एहसान ऐं जेके बि असांजा दोस्त आया उनजी बि वॾी महिरबानी जिन एॾी मूंखे इज़त ॾिनी लख एहसान उन्हनि दोस्तनि जा ऐं थोरा उन्हनि जा
ऐं दोस्त जेको चइबो आहे त काई सालगिरह बाबा सालगिरह ॿुधाए बि आहे छा त काई आहे सालगिरह पहिरीं सालगिरह मुंहिंजी थी आहे त पहिरीं आहे सम्झ रात जा हुआ ईअं सम्झो ऐं हक़ीक़त पुछो त सीनियर जेके बि मूंखां आहिनि मां उनजी तमामु वधि में वधि हिनजी इज़त कंदो आहियां जेके जूनियर आहिनि उनजी बि मां इज़त कंदो आहियां ऐं मां शुरूआती दौर में जॾहिं आयुमि हिन फील्ड में त मां उस्ताद नियाज़ शेख वटि आयुमि ऐं हुन वटि ड्रामा कयमि असांजो मुंहिंजो भाणे जो हूंदो छा हाणे हले वियो एडी अबड़ो ऐं मूं वटि ॻोठु रहंदो हुओ दोदाई मुंहिंजो ॻोठु आहे दोदाई पोइ गालिब नगर मुंहिंजे चाचे जो घरु हूंदो हुयो पोइ गालिब नगर में ड्रामे जी रिहर्सल थींदी धरतीअ जो कसम हुजे में अमीर भुट्टो सां पहिरियों ड्रामो गॾिजी कयो ऐं हुन खां बाद में गालिब नगर में शाहीन क्लब जो हूंदी त पोइ काफ़ी साल उस्ताद नियाज़ सां रही उन खां बाद में मां वरी उस्ताद ताज वटि आयुमि उस्ताद ताज खां गानो बि ॿुधायो ऐं काफ़ी टाइम हुन सां गॾु रहियुमि ऐं सभु सीनियरनि सां गॾु रहियुमि ऐं मां ईअं न चवंदो त मुंहिंजो उस्ताद सिर्फ़ु ताज आहे न मां उनखे चवंदो आहियां जेको उस्ताद नियाज़ आहे उस्ताद नज़ीर आहे चाहे अली बचन जेके सीनियर आहिनि उस्ताद अहमद आहे जेके बि आहिनि सभु जेके सीनियर आहिनि सभु मुंहिंजा उस्ताद ई आहिनि मां उन्हनि जो बचो आहियां हुननि छो त मूंसां एतिरी मोहबत कई आहे बचनि वांगुरु जेके बि सॼा सीनियर आहिनि त मां सभिनि खे चवंदो आहियां सभु मुंहिंजा उस्ताद आहिनि उस्ताद अहमद शहदादपुर जो आहे उन सां पहिरीं मुलाक़ात कॾहिं असां हुनखे अहमद पठान न चवंदा आहियूं उस्ताद चवंदा आहियूं उस्ताद अहमद पठान सो जेके बि सीनियर आहिनि सभु मुंहिंजा उस्ताद आहिनि चाचो नज़ीर आहे हिन जे हथनि में सां आया आहियूं हिन टाइम चाचे नज़ीर जो हिकिड़ो वॾो हुन टाइम हिकिड़ो दाइरो हूंदो हो जेके स्टेज ड्रामा थींदा हुया उस्ताद नियाज़ जन जेके बि सीनियर वेठा आहिनि तमामु हुन वक़्त में सुठा ड्रामा कया बहरहाल हिन दौर जे हिसाब सां टीह त अल्लाह साईं मुंहिंजी लख इज़त कई ऐं मां शुरूआत में पत्थर दुनिया को में केतिरा सीरियल आहिनि जेके मूं कया ऐं पोइ वकोल वजूद ड्रामो अज़ीज़ सानी साहिब जो जिन मूंखे कैरेक्टर ॾिनो कराची मां फैक्ट्री में ड्यूटी कंदो हुउमि त वरी काफ़ी टाइम मां छॾे बि लारकाणे मां ऐं किन मसइलनि जे करे बेरोज़गारी जे करे मां कराची के फैक्ट्री में ड्यूटी बि कयो के साल वकोल वजूद जो अज़ीज़ चयो त अचु बाबा जेको आहे लारकाणे या काम कर मां ॼाणे कंपनी छॾियां मूंखे छॾणी पई छॾियां मज़ीद पत्थर दुनिया मिलियो अल्लाह साईं लख अहसान जो मालिक जा जे पत्थर दुनिया में हिकिड़ो मुंहिंजो नालो हिकिड़ो मौजूदु हुओ ऐं जेको नंढो वॾो ॿार त एतिरे क़दुरु मुंहिंजा पंहिंजा जेके अज़ीज़ आहिनि घर जा ॿार उहे ई मूंखे मौजूदु था सॾींदा हाणे मुंहिंजे पुट खे कंहिंजी पुछंदा कंहिंजो पुट जे मौजूदु में हाणे तूं त न चओ इहे करम आहिनि मुंहिंजे मालिक जा लख अहसान जो हिकिड़ो मुंहिंजे मथां नालो थी वियो मज़ो जो ऐं मोहबतूं सच पुछो त इहे तव्हांजो प्यारु आहे बाबा बाबा न खां मजू ॿियो बि असांजो गुलाम मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे मुंहिंजो भाउ आहे ख़ासि करे जॾहिं बि हिनजी माई मूंखे फ़ोन कंदी आहे उहो मजू ई चवंदी आहे हिनजी वॾी महिरबानी आहे ऐं हिनजी जेका हुननि जो घणो प्यारु रहियो आहे सॼा किस्मनि सां ड्रामा ॾिसंदा आहिनि वधि में वधि मां ॿी सच पुछो त मां नंढड़ो हिकिड़ो एक्टर आहियां अञा मां सिख्या जे दौर में आहियां मां एतिरो चवंदो आहियां त सिख्या जो सीनियर आहिनि अली रोशन खे मां इन जे करे हिकिड़ो जज़्ब ॾींदुमि जो ऐं स्टेट ड्रामा त ॾिसां सां गॾिजी क्या पर कॾहिं ज़िंदगी में असां नापा त ॿुधी नहीं त नापा आहे छा ऐं असांजी त हिते को न स्कूल न चा बसि इहो सिखंदा आहियूं सीनियरनि वटूं इन जा लख अहसान जो हुन नापा इंटरनेशनल फेस्टिवल में जॾहिं दौलिया दरिया ख़ान ड्रामो कयो उन में मूं कमु कयो मूंखे सच पुछो त 17 मुल्क जेके पूरी दुनिया 17 मुल्कनि जूं टीमियूं हुयूं हर मुल्क जन पंहिंजो कमु कयो लेकिन असां कुझु नसीबी जो उन फेस्टिवल में मूं कमु कयो ऐं ॾाढो सॼी टीम असांजे बहितरीनु कमु कयो ऐं दुलिया दरिया ख़ान जो असांजो तमामु बहितरीनु किरदारु जेको निज़ाम चाढ़े कयो हाणे उहो पंहिंजो मट पाण जेको सुठो एक्टर सां गॾु सुठो इंसान बि आहे लेकिन उहा सॼी टीम जेकी महिनत हुई उहा भाउ अली रोशन शेख जी मां चवंदुमि दोस्तनि खे ज़रूरु अली रोशन जे लाइ हिकु ताड़ी लॻायो कमु करायो ऐं हिन जी टीम हिन जी महिनत हुई जेकी दुबई में बि करे आया हिन टाइम स्टेट ड्रामो जे टाइम असां स्टेट ड्रामो कंदा हुआसीं या उस्ताद नियाज़ खे चाचे नज़ीर जन खे ड्रामा कंदे ॾिठासीं त ॾाढी तकलीफ़ूं हूंदियूं लकड़ हणंदा हाणे कुझु नसीब जो हिकिड़े आर्ट काउंसिल जो इदारो मिलियो आहे मां इहे चवंदुमि जेके सीनियर रियल एक्टर असांजनि मौजूदु आहिनि मेंबर न आहे त उहे मेंबर अथनि हीअ केॾी सहूलियत आहे त असांजूं शामूं बि थियनि थियूं त सालगिरह बि थियनि थियूं अहिड़ा सभु कुझु पिंडाल कुर्सियुनि जे हूंदे न त वक़्त में इहो थींदो हो त ड्रामो त थी वेंदो हो जॾहिं कंदा हुआसीं पर एॾो परेशान हूंदा हुआसीं त कर्ज़ कीअं लाहियूं कुर्सियुनि जा पोइ मुनवर जाने खे इलाज कंदा हुआसीं बाबा कुर्सियुनि जा अॼु पैसा वठो सुभाणे जेको चाचो हुनजो सदाई मुनवर खे दरकार बि ॾींदो हुयो फनकार खे न ॾे सुबराल ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी लख अहसान जा जिन्हनि जी एॾी इज़त ॾिनी आहे ऐं मां एतिरा लफ़्ज़ न आहिनि उन्हनि जे बारे में चवां बहरहाल इहो चवंदुमि त दोस्तनि जी वॾी महिरबानी मौला पंतनि पाक कंदो अलाह साईं राज हबीब कंदो पंतनि जे सदके सभिनी जूं जेके मुश्किलातूं दूरि कंदो इन्हनि जा जेके बि गम दूरि थींदा इन्हनि जी वॾी महिरबानी लख थोरा लख अहसान नारे
हैदरी थोड़ा सॼी टीम जा वॾी महिरबानी झंडो खणी बीठा आहिनि यार वाह थोरो आॾो इरफान भाई तेज तराना इरफान हवा थोरो साईं यार